सकरन महाराजा नूर मोहम्मद जतोई मूजिब दादवाह जी रहवासिन गुल बानो पंहिंजे मुड़स फ़हीम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त संदसि वालिद अब्दुल हकीम जुआ ऐं नशे जो आदी आहे ऐं खेसि ज़बरदस्ती विकिणण जी कोशिश कई। हिन चयो त हिन पंहिंजी माउ जी रज़ामंदीअ सां फ़हीम सां कोर्ट में शादी कई आहे ऐं हाणे संदसि वालिद ऐं ॿिया माण्हू खेनि क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जोड़े SSP नवाब शाह SHO सकरन ऐं SHO PK थाणे खां जान ऐं माल जी तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। मुंहिंजो नालो गुलबाना, मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल हकीम, मुंहिंजे घर वारे जो नालो फ़हीम। मां हुन सां ख़ुशी सां निकाह कयो आहे, मुंहिंजी अम्मी मूंसां गॾु, ऐं मूंखे पंहिंजे पीउ खे त हाणे वापसि करणु चाहियूं।